Subscribe to our channel Sindh TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बत मीरास सांजी शरद सादिक सां असांजी कहिड़ी दुश्मनी आहे जो उनखे जान खां मारींदासीं। उनखे सिर्फ़ ज़ख़्मी करणो आहे। कहिड़ियूं सलाहूं कंदासीं तुंहिंजे ख़िलाफ़ जो तोखे डप थी पियो आहे? हा वो तो मां बि ॾिसां पियो इन में इहो करण जो कहिड़ो ज़रूरत आहे। हा ऐं इहो तरीक़ो आहे मां जो वेठो आहियां मां ढोलू खे खणी भॼी वेंदुसि। की ढोलू ये राणा को पासो खण। अरे ढोलू ढोलू आणी वॾो गोश्त न चाढ़ ॻाल्हि कर। अॼु सावल अचे त मां हुन खां पुछंदसि त ॻोठ वारनि वटि इहे ख़बरूं अचनि किथां थियूं। बाबा सादिक ऐं ॾातूअ जे ठाह सां इहो थींदो त मसइलो हल थींदो ऐं असांजे ॻोठ में अमन क़ाइमु थींदो। जेकॾहिं इहा हक़ीक़त आहे त पिराणा पोइ हिन दुश्मन जो पीछो करणो पवंदो जेको असांजी दुश्मनी जो फ़ाइदो थो वठे। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।